ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मिठी मिठी बार बाबा चवनि था कि हाणे असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए ये ध्यानु रखिणो आहे कि असांखे हिकु ई दिमाग़ आहे। हिन समय माण्हू सोचे थो असां 10 कम करूं, न? त सोचो अगरि असां गाॾी हलाईंदे हुए 10 जॻहनि ते हेॾे होॾे ध्यानु ॾींदा रहंदासीं त असां सिधी रीति गाॾी हलाए ध्यानु रखिणो आहे, लेकिन असां हुन ॻाल्हि खे ॾिसण में मस्तु थी वञूं साइड वारी ऐं अॻियां न ॾिसूं त एक्सीडेंट थींदो आहे न। त उअं ई बाबा चवनि था हिन समय सुबुह खां राति ताईं तव्हां सोचो तव्हां वटि घणा फोन था अचनि, तव्हां घणनि ॼणनि सां ॻाल्हायो था, न? हुनजे अलावा तव्हांखे पंहिंजे घर जो कमु, माण्हुनि खे एॾो कमु हूंदे हुए पंहिंजी गृहस्थी जी एॾियूं ॻाल्हियूं हूंदे हुए बि माण्हू सॼो ॾींहुं फोननि ते ॻाल्हाए करे अलाए छा छा थो करे, अलाए कंहिंजे जीवन जे बारे में ॿुधे थो। पोइ घर जो कमु करे सघंदो उहो ठीक सां, पर कंदो लेकिन चिड़ करे कंदो। ऐं घर में हाणे ॿिया बि माण्हू आहिनि, माण्हू हिकु ॼणो सॼो ॾींहुं फोन ते ई ॻाल्हाईंदो रहे ऐं कमु बि करे भले, लेकिन ॿिए खे कमु हुजे त उन ते ध्यानु न ॾियो, उहो गड़बड़ी करे छॾे, पोइ तव्हां हुन ते गुस्सो करो। हिन में सभिनि खां ज्यादा ॿार जो जीवन ख़राब थींदो आहे। ॿार अॼुकल्ह छो चिड़ था करनि, घर में असांजा ॿार चिड़ छो था करनि, ॿारनि खे घर में सुठो छो नथो लॻे, मज़ो छो नथो अचे? छो जे तव्हां घर में शरीर द्वारा त आयो लेकिन दिमाग़ सां घर में न आयो न। अॼु माण्हुनि खे फोननि ते सॼो ॾींहुं टाइम वेस्ट थो करे, अलाए कंहिंसां ॻाल्हाए थो। ॿार खे चईंदा हा हीअं कर, चईंदा असां छा करूं, पाणी करे न, हाणे कपिड़ा लाहींदो पाणे ई, रोटी ॾियूं असां खाए वेई, लेकिन पोइ तव्हांजो गुस्सो तव्हांजे फोन ते कंहिंसां ॻाल्हि थी वञे, कंहिंजी टेंशन, पोइ तव्हां ॿारनि ते कढो त ॿार चुप वेहींदा, न? त आख़िर ॿार केसि ताईं चुप वेही, पोइ त तव्हां हुनखे परेशान ई करे ॾियो जीवन में, न? तॾहिं ही ॿार चिड़ कंदा आहिनि, तॾहिं ही ॿार सुठा भला ॿारनि जो जीवन ख़राब थी वेंदो। पोइ माण्हू चईंदा आहिनि पढ़े नथो, ईअं नथो करे, छो जे हिकु अगरि लेडीज सम्झी वञे कि घर जो माहौल ठाहिण मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे, घर खे स्वर्ग ऐं नर्क ठाहिण मुंहिंजी ज़िम्मेवारी। अॼु पोइ लेडीज चवनि थियूं असां सॼो ॾींहुं छा करूं, असां बोर था थी वञूं, असांजो मन नथो लॻे। पोइ हिक ॿिए सां छो जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त चवंदी असांखे टेंशन थी थिए, पोइ सोचे टेंशन कंदा, पोइ उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा, सोचदा, पोइ फोन ते ॻाल्हाईंदा। अगरि असां ईअं ई सोचूं भई असांखे घर में ई रहणो आहे, पंहिंजो दिमाग़ बि घर में रखो, हेॾे होॾे न, ज्यादा से ज्यादा भॻवान वटि रखो। तव्हांजे हेॾे होॾे दिमाग़ सां जेको माण्हू घुमे थो न अॼु, हुन सां तव्हां गृहस्थी सुठी रीति न ठाहे सघंदो, ऐं उन्हनि जो जास्ती असर ॿारनि ते पवंदो आहे, छो कि ॿार त घर में ई रहंदा आहिनि ज्यादातर, ऐं घर में मां रहंदी आहियां सॼो ॾींहुं फोन ते ॻाल्हाईंदी रहे, ॿियनि जी टेंशनियूं कंदी रहे, ॿियनि जी ॻाल्हियूं ॿुधदी रहे, हुन ई वाइब्रेशन सां तव्हां ॿारनि जी पालना था करो, हुन सां ॻाल्हाए। हिकु ॿार बि त चईंदो न मुंहिंजी मां भले शरीर सां वेठी आहे लेकिन दिमाग़ सां थोरी वेठा आहियो तव्हां ॿारनि वटि। अगरि तव्हां दिमाग़ सां ॿारनि वटि वेहो न त हुननि सां तव्हां खेॾो, हुननि सां तव्हां ॻाल्हायो, मस्ती करो, हुननि जी पढ़ाई में हुननि खे मदद करो। त माण्हू ईअं नथो करे न, माण्हुनि जे अॼु केरु माण्हू न ॿारनि खे पढ़ाए न सघंदो आहे, छो जी पढ़ाइण ॾाढो भारी कमु सम्झदो आहे। छो जी हुनजे हीअं न की उहो पढ़ाए न सघंदो आहे, छो जी हुनजे दिमाग़ में ऑलरेडी ॾाढी सारी ॻाल्हियूं आहिनि गृहस्थी जी। अॼु हिकु टीचर जे जीवन में बि त गृहस्थी जी ॾाढी ॻाल्हियूं हूंदियूं न, लेकिन टीचर जॾहिं पढ़ाईंदी आहे, हिकु सुठी टीचर छा सोचदी कि भई मूंखे इहो मुंहिंजो जॉब आहे, मूंखे
बाक़ी ॻाल्हियूं भुलिजी करे हिते कंसंट्रेट करणो ई आहे। लेकिन हिक घर जी लेडी जो ख़ुदि खे हाउस वाइफ चईंदी आहे, भई असां घर में घर जो, उहा न हेॾां जी आहे न होॾां जी आहे। छोजी उहा सोचे थी भई घर जो कमु नंढो हूंदो आहे त उहो ख़ुदि खे घटि सम्झदी आहे, त हेॾे होॾे कुझु सोचदी आहे मां बि करां मां बि करां, लेकिन करे न सघंदा आहिनि। ये जेका माण्हू सोचदा आहिनि असां बि ईअं करूं असां बि, उहो करे न सघंदा आहिनि। करण वारा सोचदा न आहिनि, सोचण खां पोइ फटाफट करे वठंदा आहिनि। ऐं जेका सोचदा ई रहंदा आहिनि, हेॾे होॾे ॾिसंदा रहंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसंदा आहिनि ॾिस केॾी सुठो थी करे, मां त घर में, त उनजे घर जा रहंदा आहिनि न ॿाहिरि जा रहंदा आहिनि। त तव्हांखे घर में ॾिसो, तव्हां घर में अगरि सुठी रीति हलो त तव्हां हिकु हाउस वाइफ जी घर में रहण वारी लेडी खे केॾा सारा कम आहिनि। उहा अगरि हुनजा ॿार अथसि त उहा टीचर बि ठही सघंदी आहे। अगरि हुनजा ॿार अथसि त ॿारनि सां गॾु खेॾी बि सघंदी आहे। हुन रीति उहा जीअं प्ले स्कूल में ॿारनि खे खेॾी खेॾी पढ़ाईंदा न, खेल कूद या कोई न कोई खेल करे ॿारनि सां गॾु इंजॉय बि करे सघंदी आहे। हिकु सुठी माउ, हिकु सुठी टीचर, हिकु सुठी फ्रेंड, हिकु सुठी ॿारनि सां तव्हां मेंटली वेहींदा तॾहिं त तव्हां हुननि जी ॻाल्हि खे सम्झी सघंदा न। हाणे तव्हां ई पंहिंजी ॻाल्हियुनि में बिज़ी आहियो, ॿार जी ॻाल्हि में बि, ॿार जे मन में बि कोई ॻाल्हि आहे त तव्हां ख़ुदि ई बिज़ी आहियो, हुन ते ध्यानु ई नथा ॾियो। भले त चओ सॼो ॾींहुं मां हिन जो ई त करां थी, लेकिन मेंटली थोरी प्रेज़ेंट आहियो तव्हां, त तव्हांजो दिमाग़ सां तव्हां 10 जॻह घुमो था। कॾहिं पंहिंजी माउ वटि था घुमो, पंहिंजी भेण वटि, कॾहिं पंहिंजी साहेड़ी वटि, कॾहिं फलाणे वटि फलाणे वटि। सोचो, पोइ तव्हां घर में माण्हुनि खे टाइम ॾेई सघंदव? पोइ तव्हां शरीर सां वेठा, ऐं माण्हू फ़ोननि ते ॾाढो ख़ुशि आहे, पर उहो ई छो जो दिमाग़ हिकु ई आहे न, हिकु दिमाग़ हिकु ई कमु कंदो, सुठी रीति कंदो। त बाबा चए थो की इहो ध्यानु ॾियणो खपे। जीवन ॾाढो सहज आहे, लेकिन असां देखा देखी ऐं हेॾे होॾे जेको माण्हू करे थो, अॼु सोचे थो वीचारी परेशान आहे, अलाए कलाक कलाक ॿ कलाक अलाए छा परेशान आहे, त तव्हां परेशानी दूर करे सघंदा आहियो। अॼु उहो ई माण्हू जेको तव्हांखे फोन थो करे, उहो 10 माण्हुनि खे पंहिंजी परेशानी ॿुधाईंदो। छो जो जेको परेशान हूंदो आहे न, जेको जेसि ताईं भॻवान सां न जुड़ंदो, जेसि ताईं ज्ञान न वठंदो, त उहो परेशान ई परेशान रहंदो। पोइ उहो पाण सां गॾु 10 माण्हुनि खे परेशान कंदो आहे, अलॻि अलॻि जॻह माण्हुनि वटि फोन कंदो आहे, पोइ हुननि जो बि जीवन ख़राब। तव्हां त सोचो था अरे वीचारो परेशान आहे ॾाढो, उहो पंहिंजी टेंशन तव्हांखे थो ॾे, तव्हां संभाले सघंदा आहियो छा? तव्हां संभाले सघंदा आहियो कंहिंजी टेंशन? अॼु तव्हांजी माउ, तव्हांजी भेण, तव्हांजी फलानी फलानी कोई तव्हांखे फोन करे मूंखे हीअ परेशानी थी वई, ईअं हूअं, तव्हां हुनजी टेंशन ॿुधी करे ख़ुदि टेंशन में अचो था, त हुननि अहिड़नि जी ॻाल्हियूं ॿुधणियूं ई न खपनि। छो जे अहिड़नि ॻाल्हियूं तॾहिं ॿुधो जॾहिं तव्हां हुननि जी टेंशन खे ख़तम करे सघो, जॾहिं तव्हां में एॾी शक्ति हुजे न, तॾहिं कंहिंजी ॻाल्हि ॿुधा करो। भले तव्हांजी माउ पीउ भेण जो हाणे असांखे चवनि था की हिन रीति जीवन जींदा त ॾाढो सुठो, देह अभिमान में न अचो की न मां त धीअ आहियां, मां त मां आहियां, मां त फलानी आहियां, मूंखे त ॿुधणी पवंदी। भले वो फोन करनि था, तव्हांखे ॿुधणी पए थी, तव्हां तुरंत परमात्मा खे यादि करो, बाबा तव्हांजे ॿार फोन कयो अथई। हीअं न सोचो अरे मुंहिंजी भेण फोन कयो अथई, मुंहिंजे फलाणे फोन कयो अथई, छा तकलीफ़ थी वई। न, फोन खणंदे माण्हू, कई माण्हू वाहेगुरु, कई माण्हू सतनाम, कई माण्हू कृष्णा कृष्णा राम राम चईंदा आहिनि, कॾहिं कोई छा चईंदो आहे, कोई छा। इन जो मतिलबु की तव्हां हुन समय हुन कृष्ण खे यादि करो, हुन कृष्ण खे तव्हां ॿिन्हिनि जे विच में लाहियो की ॾिस ई तव्हां इलाही छा थी चए, न आत्मा जो दुख दूर करो। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि ख़ुदि खे आत्मा सम्झो। छो जी चइण में त माण्हू सोचे थो भई मुंहिंजो फलानो आहे वीचारी टेंशन में आहे, लेकिन असां कंहिंजी टेंशन दूर करे सघंदा आहियूं। ऐं अॼु असां कंहिंजे बि जीवन जे विच में पईंदासीं, उन्हनि खे राय सलाह ॾींदासीं, त उहो कंदा छा? न, कलाक तव्हांजो वेस्ट कई, तव्हांजो हुनखे चयो न मञे ई न,
हुन जेका ॾहनि ॼणनि जी ॾहनि सां जेकी ॻाल्हियूं कंदियूं पोइ हुननि मां कंहिंजी मंदा, पोइ माण्हू अॻियां छा पुठियां छा कुझु सम्झ में ई नथो अचे अॼुकल्ह दुनिया माण्हुनि जो दिमाग़ ई स्टेबल न आहे। त हिन करे अहिड़े समय ते ई परमात्मा हिन सृष्टि ते अची करे चईंदो आहे कि हाणे सभु कुझु मूंखे ॾेई करे ट्रस्टी थी करे जियो, सभु कुझु मुंहिंजो सम्झो, ताकि कोई बि कुझु ॿुधाए थो, कोई बि कुझु चए थो त मूंखे यादि करो, मुंहिंजो सम्झो, ख़ुदि जो न सम्झो, मूंखे हिननि जी तकलीफ़ दूर करणी आहे, मां ही करे सघंदी आहियां। न, तुरंत परमात्मा खे यादि करो, बाबा तव्हांजो ॿार हीअं थो चए, अचो हिनजी मदद करो। हिन देह अभिमान खे छॾो कि मां मां आहियां, मां पीउ आहियां, मां ही करे सघंदी आहियां, मूंखे ही सभु कुझु ईंदो आहे। न, जेतिरो थी सघे पंहिंजी घर गृहस्थी में ध्यानु ॾियो, पंहिंजी घर गृहस्थी, पंहिंजे घर जा वाइब्रेशन ॾाढा सुठा रखो, पंहिंजो दिमाग़ हिकु परमात्मा वटि रखो, हेॾे होॾे न भटकायो। पाण ॾिसो माण्हू त रोज़ सुबुह जो जेको ॿुधो था पढ़ो था हुनखे नोट करे सॼो ॾींहुं हुनजो अर्थ कढो, हुनजे अर्थ बुद्धि में रखो, हर घंटे हुन अर्थ खे रिवाइज़ करो, त तव्हांजी बुद्धि हेॾे होॾे, मन बुद्धि हेॾे होॾे न भटकंदा। जंहिंजो मन बुद्धि हेॾे होॾे न भटकंदो आहे न, जो परमात्मा सां गॾु रहंदो आहे, ॾिसो उन सां तव्हांजो बि फ़ाइदो आहे, ॿियनि जो बि फ़ाइदो आहे, तव्हांजे घर जा वाइब्रेशन बि सुठा रहंदा, तव्हांजा ॿार बि न बिगड़ंदा। न त अॼु चइण में त माउ पीउ फटाफट तो चई वठे, असांजा ॿार पढ़नि नथा, ॿुधनि नथा, चयो नथा मञनि, हीअं था करनि, हीअं था करनि, उहो न, तुरंत परमात्मा त चईंदो आहे जहिड़ो अन्न ओड़ो मन, जहिड़ो घर जो वाइब्रेशन रखंदव ओड़ो ई तव्हांजा ॿार बि थींदा वेंदा। हिन करे कॾहिं बि ॿारनि खे दोष ॾियणु न ॾियो, कॾहिं बि ॿारनि जे मथां चिड़चिड़ न करो। हाणे तव्हां पंहिंजो जीवन भई तव्हांखे छा कमु आहे, तव्हां ही ज़बरदस्ती हेॾे होॾे फोन करे या जेका तव्हां माण्हू तव्हांखे फोन करनि था हुननि जी टेंशन तव्हां था खणो, पोइ अगरि तव्हांखे माण्हुनि जी टेंशन खणणी हुई त ॿारनि खे छो पैदा कयो? ॿार पैदा करण में माण्हू सोचे हा भई ॿार त संभली वेंदा आहिनि, हाणे समाट हिकु चुपचाप थी वेंदो, कमु कंदो, लेकिन उहो ज़मानो न आहे। हाणे अगरि तव्हां ॿार खे मारदव न, उहो उल्टो मारण में देरी न कंदो तव्हांखे, अॼु न त कल्ह ज़रूर मारदो, न त बुढ़ापे में ॾिसो था अॼुकल्ह केॾी न्यूज़ थी अचनि, त उहो ॿार उहे ई बदिले जी भावना हूंदी आहे अॼुकल्ह जी आत्मा में जास्ती थी वई आहे, उहे इहे न ॾिसंदा आहिनि मुंहिंजे भले जे लाइ मारनि था, उहे फटाफट तव्हांखे जवाबु ॾियणु सिखी वेंदो, पोइ हुन खां पोइ तव्हां चईंदव ॾिस ॿार जवाबु था ॾियनि, लेकिन हुनखे अहिड़ो ठाहिण वारो तव्हां ई आहियो। या त उहो ॿाहिरि जे स्कूल जे वायुमंडल में रहंदो आहे, लेकिन स्कूल जो ॿाहिरां जो वातावरण कहिड़ो बि हुजे, लेकिन घर में अगरि माउ पीउ सुठे वायुमंडल में ॿारनि खे रखंदा, सुठी रीति ॿारनि खे हैंडल कंदा, ऐं जेतिरो थी सघे न ॿारनि खे बि भॻवान सां जोड़े रखो। हिन समय दुनिया में इहा तमो प्रधानता ॾाढी वधे थी दिन प्रतिदिन, जीअं हवा में ये कीटाणु, ये हाणे ॾिसो दिवाली ॾींहुं केॾा बॉम्ब्स आदि, त हवा बि केॾी प्रदूषित थी वई हूंदी। उहो ही तमो प्रधानता अर्थात विकार, बुरायूं, कूड़, पाप दिन प्रतिदिन हवा में वधंदो थो वञे, जिन जे कारण उहो ॿारनि ते बि असर थींदो न। ॾिसो हाणे ॿार ॾाढो ख़ुशि आहे, हाणे चिड़चिड़ थो करे, हाणे अलाए छा थो करे, त या त ॿाहिरां जी हवा जो प्रभाव आहे, या त तव्हांजी स्पेशली जो माउ हूंदी आहे न जंहिंसां गॾु ॿार रहंदा आहिनि, माउ ख़ुशि हूंदी आहे त हुनजे ख़ुशी जा वाइब्रेशन ॿार वटि वेंदा आहिनि, त उहो बि ख़ुशि रहंदा आहिनि। माउ जो अगरि जंहिं ॾींहुं ख़राबु हुजे त ॿार त ईंदा ई माउ वटि। पोइ सोचो तव्हां हुनखे जीअं रोटी था ॾियो न, उअं ई पाण रोटी सां गॾु तव्हां में जो गुस्सो, तव्हां में जो टेंशन, तव्हां में जो बि अंदरि फीलिंग हले थी आत्मा में,
घृणा नफ़रत कहिड़ी बि हले थी कंहिंजे प्रति बि, उहो सभु बि तव्हां ॿारनि खे ॾियो था। चइण में त मां रोटी थी ॾे, लेकिन जंहिं ॾींहुं मां जो रू अगरि मूड ठीक न आहे ऐं ॿार त थींदा अरे मां ॾिनो अथई, त उहो उन रीति खाईंदा। लेकिन खाइण सां गॾु तव्हां हुनखे अगरि उन ॾींहुं तव्हां कंहिंसां जलण जो मूड अथव त उन ॾींहुं तव्हां हुनखे जेलसी बि था ॾियो, भई जलण करण जो संस्कार बि था ॾियो। तॾहिं त चईंदा आहिनि अन्न जो मन ते असरु पवंदो। त इहे कोई ॿारनि खे ईअं ई न पायो, हा भई ॿारनि खे ईअं पालियो, ईअं अहिड़ा ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। हिकु पौधे खे वॾो करण में केॾी महिनत करणी पवंदी आहे। पोइ ई अगरि तव्हांखे पंहिंजे घर में सुख शांती खपे, पंहिंजे ॿारनि में सुठा संस्कार खपनि, त उन्हनि खे उन रीति ई पालना ॾियो। अॼु माण्हू चवनि था असां कंहिंजे घर न वेंदा आहियूं, कोई कंहिंजे घर वञणु नथो पसंदि करे, कोई कंहिंजो घर में अचणु पसंदि नथो करे। लेकिन स्थूल में त नथा अचणु पसंदि करो, नथा वञणु पसंदि करो, लेकिन मन बुद्धि त तव्हांजो सॼो ॾींहुं उन्हनि वटि उन्हनि जे घर ई आहे। अॼु वैसे तव्हां कंहिंखे ॾिसणु पसंदि न करो, लेकिन जो सॼो ॾींहुं तव्हां हुनजे बारे में सोचो था मन में, त मतलब कि तव्हां भले शरीर सां हुन जो मुंहुं नथा ॾिसो, हुनजे घर नथा वञो, लेकिन तव्हांजी आत्मा में जेको मन बुद्धि आहे न, उहो त सॼो ॾींहुं उन्हनि वटि ई वेठो अथव। तव्हांजे दिमाग़ सां त सॼो ॾींहुं हुन माण्हू जे घर ई वेठा आहियो, हुनजे साम्हूं ई वेठा आहियो। त बाबा चए थो इन करे सदा इहे ध्यानु रखो। ये हिकु त असांखे सदा पंहिंजो सुबुह खां राति ताईं सुठो माहौल रखिणो। अॼु अगरि कोई माण्हू कंहिंजे घर वञे नथो, कोई अचणु नथो पसंदि करे, त तव्हां छो पंहिंजो दिमाग़ फ़ोननि ते हेॾे होॾे ॻाल्हाए उहे छा था करनि, कीअं था करनि, उअं था करनि। पंहिंजो छा तव्हां कंहिंजे जीवन खे ठाहे सघंदा आहियो त ठाहियो, न त उहो जो बि करनि था, जीअं बि करनि था, उहो ॼाण हुननि जो जीवन ॼाणे। ज्यादा से ज्यादा तव्हां हुननि खे दुआ ॾियो, ताकी तव्हांजो बि मन शांत रहे ऐं हुननि खे बि मदद मिले। चई बि फालतू त सोचो ई था, जेका सुठो सुठो सोचो, फलाणे जो भलो थिए, हिनजो बि भलो थिए, इहे बि शांत थिए, इहे बि शांत थिए। त ईअं बाबा चवनि था हिन रीति असां पंहिंजे जीवन में बि सदा सुख शांति रही सघंदा आहियूं। ऐं जो तव्हां हिक ॿिए सां चाहो था न, माण्हुनि जी न ॿारनि सां ॾाढी कामना इच्छा थींदी आहे कि असांजा ॿार बि ईअं थियनि, असांजा ॿार बि ईअं करनि। त तव्हां पंहिंजा घर जे माहौल खे सुठो रखो। तव्हां पहिरियों उन्हनि खे सुठी रीति पालना ॾींदव, ऐं हमेशा जेको हुननि जे भाग्य में आहे, जेको हुननि जे जीवन में आहे, हुन रीति असां हुननि खे ॾिसी करे हलंदासीं त सभिनि जो, तव्हांजो बि भलो, हुननि जो बि भलो। त बाबा चवनि था इन करे हर हिक जी विशेषता ॾिसो, ऐं जीवन में असांखे सदा सुख शांति ख़ुशी सां रहणो खपे। कंहिंजे बारे में बि कुझु बि ॿुधंदे हुए, ॾिसंदे हुए, हुननि जे लाइ शुभकामना करणी खपे, भई सभिनि जो भलो थिए, सभिनि जो कल्याण थिए। ॿियो सदा सभिनि सां निर्मानता सां रहो। निर्मानता जो संस्कार हूंदा आहिनि न, निर्मानता मतलब कि झुकण न, लेकिन पंहिंजे स्नेह ऐं पंहिंजे सुठे व्यवहार द्वारा असां ॿियनि खे झुकाए छॾियो। भई कोई असांखे चए हीअं कर, हा चलो ठीकु आहे हीअं करूं था, भले उहो ठीकु न हुजे, त करण वियो चओ अरे इहे त ठीकु न आहे, इहे त ईअं करण त ठीकु न आहे, त चलो ठीकु आहे, असां ॾिसो तव्हां चयो ईअं कर, लेकिन करूं था, पर इहे त ठीकु नथो थिए, त उहो पाण ई सम्झी वेंदो हा भई इहे ठीकु न आहे। असां अगरि पंहिंजी उन ते ईंदासीं कि न हीअं न कंदासीं, ईअं न कंदासीं, हमेशा हर हिक जी ॻाल्हि ॿुधी करे सम्झी करे राय ॾियो। लेकिन अगरि तव्हांजे दिमाग़ में 10 ॻाल्हियूं हूंदियूं त तव्हां पोइ हुनखे हुन रीति आंसर न करे सघंदा आहियो।
जे करे कॾहिं बि असां कंहिंखे हिन दुनिया में ग़लति न चई सघंदा आहियूं, चाहे तव्हां पाण खे चाहे ॿारनि खे। छो जी हर हिकु इंसान कम से कम केतिरी ॻाल्हियुनि सां घिरल आहे, केतिरे बंधननि सां ॿधल आहे, चाहींदे बि निकिरी नथो सघे। छो जी माण्हू भॻवान ते विश्वास ई नथा करनि। माण्हू सोचनि था मां ई सभु करे सघंदी आहियां, मूंखे ई सभु करिणो आहे, मूंखे ई सभु ईंदो आहे, मां ई पंहिंजो घर हलाए सघंदी आहियां। ऐं अॼुकल्ह त माण्हू इहे बि सिखी आहिनि भई सभु अलॻि अलॻि रहनि था। हाणे ॾिसो, हाणे शादी करे आया अलॻि थी विया, त अञा त कुंवारा हुया, छोरा छोरी हुया, शादी कनि पति पत्नी ठही विया, त पति पत्नी कीअं रहंदा आहिनि, अकुल अची वियो। हिकु पति पत्नी हिकु फैमिली में हिकु पति खे पत्नी खे कीअं रहणो आहे, फैमिली में कीअं सभिनि सां एडजस्ट थी करे रहणो आहे, छा करिणो आहे। माउ पीउ ठहिया त माउ पीउ ठहिण जा संस्कार अची विया न। मां ठही वई त मां कीअं हूंदी आहे, मां कीअं ॿार जी पालना कंदी आहे, ॿार खे छा खाराइणो आहे, छा पीआरणो आहे, कीअं हुनखे वॾो करिणो आहे, इहो अची वेंदो छा पैदा कंदी। त माण्हू इहे सम्झनि नथा न। माण्हू जोश जोश में अलॻि त थी करे रहनि था, भई हा असां शादी ख़ुदि खे वॾो था सम्झनि, हा असां माउ पीउ थी वियासीं, ख़ुदि खे वॾो था सम्झनि। लेकिन कीअं जीवन जीव इहो बि त सिखणो खपे न। त उहा कंहिंमें सिखण जी इच्छा आहे ई न, तॾहिं त अॼुकल्ह शादी खां पोइ माण्हुनि खे केॾी प्रॉब्लम थी अचे। अॼु ससु ठही वई त हुनजे ससु जो अकुल अची वियो हुनखे कि हा मां ससु कीअं कंदी आहे। केॾी अभिमान आहे न माण्हुनि खे, हा भई अॼु खां मां ससु रही हुयमि त इहे अभिमान में ई ख़ुदि खे, हा भई ससु ॾाढी वॾी हूंदी आहे, लेकिन ससु कीअं नुंहं खे हलाईंदी उहो त अकुल आहे न। तॾहिं त नुंहंरियूं टिकनि नथी न अॼुकल्ह। ऐं नुंहं ठहिण खां पोइ नुंहं खे त अकुल आहे न। त पहिरियों माण्हू शादी कराइण खां पहिरियों त इहा उन्हनि खे सिखाइणो खपे। शादी में माण्हू छा ॾिसंदा, शक्ल सुठी अथसि, हीअं सुठी अथसि, हाणे भई ॾिसण में बसि शक्ल सुठी अथसि ठीकु आहे, हलणी चलणी थोरी सी ॾिठी बसि ठीकु आहे। लेकिन शादी करण खां पोइ हिकु नुंहं खे छा करिणो खपे, हिकु ससु खे कीअं रहणो आहे, हिकु पति खे कीअं रहणो आहे, माउ पीउ ठहिण खां पोइ ॿार खे कीअं पालणो आहे सुख शांति सां, इहे परमात्मा अची करे असांखे सेखारींदो। अॼुकल्ह जी दुनिया न सेखारींदी। केॾा माण्हू शादियुनि में केॾा करोड़ ख़र्च कनि, ऐं नुंहं टिके बि हिकु ॾींहुं बि नथी टिके, हिकु ॾींहं में चईंदी मूंखे अलॻि घर ॾियो न त मां वञा थी। त माण्हू ॾिसो इहो थींदो अज्ञान अंधेरा। हिकु गीत आहे न, अंधनि जी औलाद अंधा ई आहिनि। हिन समय सभी माण्हू अंधा ई आहिनि, पैसनि में पैसा ई नज़र अचनि था, ॿियो कुझु हुननि खे नज़र ई नथो अचे। त बाबा चए थो ॾिसो, पोइ हिकु गीत बि ॻाईंदा आहिनि, हे अंधनि जी लाठी भॻवान। भई अॼु माण्हू खे ॿ अख त आहिनि, लेकिन सम्झ जेकी आहे टी अख न आहे। सम्झ जी अख सभिनि जी बंदि थी वई आहे, चाहे वॾा वॾा करोड़पति छो न आहिनि। त परमात्मा अची करे असांजी इहे सम्झ जी अख खोलंदो आहे। पाण चईंदो आहे की तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो पीउ मां परमात्मा आहियां, त सभु आत्मा आहियूं, परम धाम जी निवासी, ॾाढी सुठी आत्मा आहियूं, त विकार बुराइनि सां मुक्त आत्मा आहियो। हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, ऐं मां जीअं चवां त उअं हलो, त आपे ही तव्हांजे जीवन में सुख शांती ख़ुशी अची वेंदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदाना। बाबा चवनि था जॾहिं सभु परमात्मा जा ठही वेंदा आहियूं, जॾहिं सभु पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहियूं न, त असां ब्रह्मण थी वेंदा आहियूं। त ब्रह्मण जनम जी विशेषता विचित्रता खे स्मृति में रखी सेवा करण वारा साक्षी ठहो। बाबा चवनि था ॾिसो, साधारण मनुष्य त पंहिंजो जनम ॾींहुं
मरण ॾींहुं या मदर्स डे, फादर्स डे, अॼुकल्ह केॾा डे था मल्हाइनि न। छो जी वैसे त माँ जी इज्जत न करनि, हिकु ॾींहुं माँ जो रखियो अथनि, हा भई अॼु जे ॾींहुं माँ जी इज्जत कंदासीं, अॼु ॾींहुं माँ खे पुछंदासीं, अॼु ॾींहुं ॿारनि खे पुछंदासीं, अॼु ॾींहुं ज़ाल खे पुछंदासीं, अॼु हुननि जो ॾींहुं आहे, अॼु पीउ जो ॾींहुं आहे, अॼु फलाणे जो ॾींहुं आहे, अॼु हिन जो बर्थडे आहे, अॼु दिवाली आहे, सभु मिली जुली करे रहो, वैसे भले हिक ॿिए जा दुश्मन ठही वेंदा। त बाबा चवनि था ॾिसो दुनिया में माण्हू अपवित्रता जे कारण, विकार बुराइनि जे कारण न अलॻि अलॻि ॾींहं ख़ुशी जा मल्हाईंदा आहिनि, छो जी वैसे त ख़ुशियूं न आहिनि, लेकिन जेकी आत्मा परमात्मा खे पंहिंजो सम्झदी आहे न, भई मुंहिंजे त हिकु बाप ॿियो न कोई, जेकी आत्मा परमात्मा खे पंहिंजो मञी वठदी आहे, उनजा सभु ॾींहं ख़ुशी जा ई हूंदा आहिनि। उहा सदा सभिनि सां सुठी रीति हलंदी आहे, सदा सभिनि खे मान सम्मान ॾींदी रहंदी आहे। त ईअं असांखे ठहिणो खपे, अलॻि अलॻि ॾींहं मल्हाइण खां त सदा ई ख़ुशि रहो, सदा ई हिक ॿिए सां मिली जुली करे रहो। त रोज़ जी त्योहार ई त्योहार आहे। स्लोगन आहे, बेपरवाह बादशाह उहा आहे जंहिंजे जीवन में निर्माणता ऐं अथॉरिटी जो बैलेंस आहे। असांखे जीवन में कहिड़ी ॻाल्हि जी बि परवाह न हुजणी खपे, बेपरवाह बादशाह। त बेपरवाह बादशाह असांजे जीवन में कॾहिं बि असांखे कहिड़ी ॻाल्हि जी फिकर ई न हुजे, उहो कॾहिं थी सघंदासीं जॾहिं असांजे जीवन में निर्माणता जो गुण ईंदो ऐं अथॉरिटी ईंदी पई जीवन में। अगरि तव्हां ॾिसो माउ खे केॾी फिकर रहंदी आहे माउ पीउ खे ॿारनि जी, त बाबा चवनि था कि अगरि तव्हां जीवन में हिकु माउ जो गुण धारण करो, सदा हिक ॿिए सां मिली जुली करे रहो, सभिनि जी विशेषताऊं ॾिसी करे, सभिनि खे मान सम्मान ॾेई करे हलंदा, तव्हांजी सभु फिक्रियूं ख़तम थी वेंदियूं, तव्हां सदा बेपरवाह बादशाह थी वेंदो, कंहिं ॻाल्हि जी कोई परवाह ई न हूंदी, छो जी तव्हां सदा मिली जुली करे रहंदा आहियो। ऐं परमात्मा जो असांखे कमु ॾिनो अथई, हुनखे ध्यान में रखी परमात्मा सां गॾु हलंदासीं त सभु ॻाल्हियूं परमात्मा ठीकु करे छॾींदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,